एक दबंग अदाकार जो नालो साईं निसार शाह है, जेका सिंध ऐं केटियन में तमाम बेहतरीन पंहिंजा ड्रामा रिलीज़ कराया ऐं सिंध में तमाम घणी शोहरत भी कमाई तमाम जल्दी में। दोस्तों अॼु की वीडियो में ॻाल्हि कंदासीं साईं निसार शाह केरु ऐं किथां जो आहे ऐं साईं निसार शाह सिंध में केतिरा एपिसोड ड्रामनि जा रिलीज़ कराया ऐं उन खां अलावा केतिरियूं सिंधियुनि फिल्मुनि में कमु कयो साईं निसार शाह। तव्हांखे ख़बर आहे दोस्तों साईं निसार शाह जो गफ़ार जे नाले सां पत्थर दुनिया में तमामु बहितरीन जेको आहे सो ड्रामे जी अदाकारी ऐं उन में जेको आहे सो हिननि जो रोल हुयो ऐं जेको आहे सो तमामु बहितरीन रोल हुयो। ऐं उन खां अलावा साईं निसार शाह ॿियनि बि मुख़्तलिफ़ खोड़ 200 खां मथे जेके फिल्मूं आहिनि उन्हनि में साईं निसार शाह हिसो वरितो ऐं पंहिंजे जौहर जा ऐं पंहिंजे एक्टिंग जा जौहर दसिया। दोस्तों साईं निसार शाह असद कुरैशीअ जो जोड़ हूंदो हुयो साईं निसार शाह ऐं असद कुरैशीअ सां तमामु घणो जेको आहे सो कमु कयो ऐं साईं निसार शाह ज़हर ज़िंदगी जेको ड्रामा सीरियल आहे उन में साईं गफ़ार जो वॾेरे गफ़ार जो रोल उन में अदा कयो हुयो ऐं उन खां अलावा भरपूर तमामु घणो मक़बूल थिया उन्हनि जा ड्रामा। ऐं उन खां अलावा सिंध टीवीअ ते ॿिया बि मुख़्तलिफ़ ड्रामा आहिनि उन्हनि में साईं निसार शाह पंहिंजो कमु कयो ऐं साईं निसार शाह हिकु तारीख़ रखे थो पंहिंजे हिननि ड्रामे कैरियर जे आगाज़ में। दोस्तों कमो बेश सिंध में जेके बि ड्रामा ऐं जेके बि फिल्मूं जेके रिलीज़ थियूं जेके सुपर हिट वयूं सिंध में उन्हनि सभिनीनि में तमामु घणो रोल साईं निसार शाह जो हूंदो आहे ड्रामनि में ऐं साईं निसार शाह एक्टिंग बि तमामु बहितरीन कंदो आहे ऐं साईं निसार शाह वॾेरे वारे रूप में तमामु बहितरीन पंहिंजे अदाकारी जा जौहर दसींदो आहे। दोस्तों साईं निसार शाह सिंध जो उहो बहितरीन अदाकार आहे जंहिंखे अगरि ड्रामनि जे हिस्ट्रीअ मां कढियो वञे त ड्रामा हिस्ट्री बेमाने थी वञे। ऐं उन खां अलावा असद कुरैशी बि तमामु घणो जो मक़बूल थियो इन जे करे मक़बूल थियो जो सिंध जा ॿिया बहितरीन आर्टिस्ट हुया जेके हिक ॿिए जे कुलो कुले सां मिलाए करे ऐं ड्रामे खे ऐं फिल्मनि खे बहितरीन रोल ॾींदा हुया। अहिड़े तरीक़े सां साईं निसार शाह बि बहितरीन रोल अदा कयो। असद कुरैशीअ जो जोड़ हूंदो हुयो साईं निसार शाह ऐं साईं निसार शाह पत्थर दुनिया में जेके 800 एपिसोड जेको आहे सो रिलीज़ थिया उन में साईं निसार शाह आख़िर ताईं हुयो ऐं वॾेरे जो रोल अदा कयो वॾेरे गफ़ार जे रोल सां जेको पत्थर दुनिया ड्रामा में तमामु घणो ज़हर ज़िंदगीअ में हिट थियो। दोस्तों ज़हर ज़िंदगी ड्रामा सीरियल जेको केटियन ते हले पियो या शायदि PTV ते हले पियो अहिड़े तरीक़े सां जेको आहे सो उन ड्रामे खे शूट कयो वियो ऐं ज़हर ज़िंदगी ड्रामो तमामु